सिंधियत जो सवाल। शिव 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 सदा शिवा, हर 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 महादेवा, ओम नमो नमो नमः शिवा, ओम नमो नमो नमः शिवा, ओम नमो नमो नमः शिवा। नमस्कार, मां नूर बेगम अडवाणी सॼी सिंधु दर्शन जी टीम पारां तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत थी करियां। त हाणे तव्हां सभिनी जो इंतज़ारु ज़रूरु पूरो थींदो, त तंहिंखां पहिरीं अचो त हलूं पुठिएं हफ़्ते जो सुवाल, उन जो सही जवाबु ऐं विनर्स ॾांहुं। गुज़िरियल हफ़्ते जो सवाल हो त हिंदुनि जे विवाहित संस्कृतीअ जे मुताबिक़ शादियुनि जे फेरनि वक़्तु चोथे फेरे जो मतिलबु छा थींदो आहे? ऐं सही ऑप्शन हो बी, सुख समृद्धि। सही जवाब ॾियण वारनि मां लकी विनर्स हिन रीत आहिनि। तव्हां सभिनी विनर्स खे लख लख वाधायूं हुजनि। ऐं हाणे तव्हांजो इंतज़ारु पूरो थियो ऐं तव्हांजे घर में अचण वारो आहे हू जेको तव्हांजे घर ज़बरदस्ती घुसी ईंदो ऐं तव्हांखे ख़बर बि न पवंदी। दीदी लाइट बंद चालू क्यों हो रहा है? पता नहीं, होगा कुछ कनेक्शन का प्रॉब्लम। कहीं भूत नहीं भूत कुछ नहीं होता है, कुछ कनेक्शन का ही प्रॉब्लम होगा। दीदी क्या हो रहा है? तू चल मेरे साथ, कुछ नहीं है, तू चल मेरे साथ। मौत सां जुड़ियल आहे। 15 अगस्त जो ॾींहुं हो, मां पंहिंजे कमरे में वेठी ओचितो कंहिं अची पुठियां मूंखे मारियो ऐं मुंहिंजी मौत थी वई। मूंखे ख़बर ई न पई त मूंखे कंहिं मारियो। ॿुधायो मां कीअं थी ॿुधाए सघां, मूंखे कीअं ख़बर पवंदी? छा बि करियो, मूंखे ॿुधायो त उहो केरु हो खूनी जंहिं मुंहिंजी मौत कयो। मां कीअं थी ॿुधाए सघां, तव्हां प्लीज़ मुंहिंजी कुझु मदद करो, मूंखे ॿुधायो त छा कयो हो। मूं ॾाढी कोशिशि कई त मां पतो लहां त मुंहिंजो खूनी केरु आहे। ओॾीमहिल मुंहिंजो घोटु, मुंहिंजी पड़ोसी, मुंहिंजो माली ऐं मुंहिंजी माई सभु मौजूदु हुआ। मां कंहिं कोन सवलो जवाबु ॾिनो। घोटु ओॾीमहिल टीवी ॾिसी रहियो हो, मुंहिंजा पड़ोसी ओॾीमहिल शादीअ ते विया, मुंहिंजी माई ओॾीमहिल पोस्ट ऑफिस में वेई हुई, माली बगीचे में हो, ॿार रांदि वेठा कनि। पंजनी मां कंहिं न ॿुधायो त मुंहिंजो खून कीअं थियो। जल्दी ॿुधाए, जल्दी ॿुधाए। दीदी मां कुछ जवाब जो मूंखे लॻे थो हिननि जे पति हिननि जो खून कयो हुन। चुप कर, वधीक न ॻाल्हाए। ना हिकु मिंट। कीअं कंदो मुंहिंजो खून? ना तव्हांजे पति खून कयो हूंदो। जल्दी ॿुधाए। तव्हांजो पति टीवी पे ॾिठो, तव्हांजो माली हुन कहा जल्दी ॿुधाए। मूंखे त असुल सम्झ में नथो अचे
त आख़िर केरु हूंदो जंहिं हिन जो खून कयो, छाकाणि 15 ऑगस्ट जो ॾींहुं हो। इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे। हुनजी मुड़ुस टीवी वेठे ॾिठी, ॿार ॿाहिरि बगीचे में रांदि वेठे कयूं, ऐं हुनजी माई त हुते पोस्ट ऑफिस में वेही हुई। पाड़े ओड़े वारा बि ॿाहिरि हुआ ऐं माली ॿाहिरि बगीचे में हो। त आख़िर केरु थी थो सघे? मूंखे त असुलु सम्झ में नथो अचे बाबा। तई वञी हिन सुवाल जो सही जवाबु ॿुधायो, मां त वञा थी। जी हा, हाणे ॾिठल सस्पेंस थ्रिलर एपिसोड में जवाबु ॾियण वारनि खे हिकु एक्स्ट्रा क्यू यानी सहूलियत बि ॾियूं था। कूड़ ॻाल्हाइण वारे ई कयो आहे खून। त सवाल जे तौर ते सवाल कयूं था त हिन ज़ाल जो खून कंहिं कयो हूंदो? ऑप्शन आहिनि ए हस्बैंड यानी मर्द, बी गार्डनर यानी माली, सी नेबर यानी पड़ोसी, डी चिल्ड्रंस यानी ॿारनि, या वरी ई माईअ यानी मेड सर्वेंट। त खणो मोबाइल फोन ऐं कयो SMS साम्हूं ॾेखारियल कंहिं बि हिकु मोबाइल नंबर ते, पर पंहिंजे पूरे नाले, पंहिंजी जॻह जे नाले ऐं सही ऑप्शन सां गॾु। तव्हीं ईमेल पारां बि जवाबु ॾेई सघो था या असांजे फेसबुक पारां बि जवाबु ॾेई सघो था, साम्हूं ॾेखारियल ईमेल IDs या फेसबुक ते। त हाणे मूंखे ॾियो इजाज़त। अवल ख़ैर, जय झूलेलाल। हिन भूत खे लॻे त मूंखे हिन खां डप त लॻे। ही मुंहिंजे अॻियां आयो न त हिन खे हिकु पंच हणंदीसांस, डिशुम डिशुम। पर तव्हां न हिन खां ॾकजो ऐं न जवाब बि ॾिजो। हा, हाणे न मां वञा थी। गुड नाइट, जय झूलेलाल।